भी बंद न थींदो। हज़रत उस्मान पंहिंजो खुतबो जारी रखियो। हिकिड़ो बागी अॻिते आयो, अची करे हज़रत उस्मान जे हथनि मां पकड़ियल असाए मुबारका फुरियई, खसे उनखे भञी टोड़े ॿाहिरि उछलाए छॾी। उन बेईमान खे इहा ख़बर न हुई त ही उहा ई असाए मुबारका आहे जेका कंहिं ज़माने में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि में हूंदी हुई। अॼु उहा असाए मुबारका टोड़े ॿाहिरि भञी उछलाए छॾी। हज़रत उस्मान गनी पोइ बि पंहिंजो खुतबो जारी रखियो। हिकिड़ो बागी उथियो, ॿियो बागी उथियो, टियों बागी उथियो, चौथों बागी उथियो, हता के 100 बागी उथी बीह रहिया। हज़रत उस्मान खे चवण लॻा खुतबो बंदि कर, लेकिन हज़रत उस्मान पंहिंजे अख जी ॻाल्हि खे कीअं ॿियो बंदि करे सघे, न बंदि कई। बिन आख़िर बागी पत्थर खणी आयो, हज़रत उस्मान जे चेहरे ते हणणु शुरू कयो। जो ज़ोरदार पत्थर जीअं जो मुंहिंजे उस्मान खे लॻाओ, मथो मुबारक फाटी पियो, ज़ख़्म थी वियो, गल मुबारक मां रत जा कतरा वहण शुरू थी विया, चप मुबारक सुॼी विया, अखियुनि में धक लॻाओ। हज़रत उस्मान बेहोश थी ज़मीन ते किरी पियो आहे। जंहिंमें होश आयो, अञा होश न आयो। जुमे जी नमाज़ खां बाद हज़रत अली रज़ी अल्लाह तआला हज़रत उस्मान गनी के कुल्हनि ते खणी सिधो घर खणी आयो। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला खे वात में माखी जा कतरा विधा विया, खीर जा कतरा विधा विया। हज़रत उस्मान गनी के होश आयो। तवज्जो कर मुसलमान, हाणे तवज्जो कर। मुंहिंजो हज़रत उस्मान गनी के जीअं जो होश आयो, होश अचण महिल ई पुछा कि ए मुंहिंजा अली जी आहे जी अमीरुल मोमिनीन। हज़रत उस्मान फरमायो अली मूंखे ॿुधो, अले मदीना वारनि जो छा हाल आहे? चई साईं सॼे मदीने वारा तव्हांजो हाल पुछनि था, तव्हां मदीने वारनि जो हाल पुछो था। हज़रत उस्मान फरमायो अली छा तोखे ख़बर न आहे ही मदीनो मुहम्मद जो मदीनो आहे, ही नबी जो शहर आहे। जेकॾहिं इन हालत में मां छॾे वञा त क़यामत जे ॾींहुं मां मुहम्मद खे कहिड़ो जवाब ॾींदा? मुंहिंजी जान की मूंखे काई परवाह कान्हे का, पर मूंखे मुहम्मद जे शहर जी सॼी परवाह आहे। अज हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला घर में बंदन ऐलान कयो, खबरदार उस्मान जे घर में केर पानी नथो पहुंचाए सके। वरी ऐलान कयो, खबरदार उस्मान गनी जे घर में केर मानी नथो पहुंचाए सके। वरी ऐलान कयो, खबरदार उस्मान के घर का ॿाहिरि निकरण जी इजाज़त कोन्हे। उस्मान मस्जिद नबी में दाख़िल नथो थी सके। अज बागिन जे हथन में तलवारूं आहिनि, म्याण खां तलवारूं ॿाहिरि निकितल ऐं सहाबा किराम खे चैलेंज पिया कनि। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला आयो, फरमायो त जंग कजे पर अमीरुल मोमिनीन जे हुक्म मंजे, अमीरुल मोमिनीन जो हुक्म इजाज़त वठजे। आया हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला वट, अमीरुल मोमिनीन इजाज़त ॾियो त इन्हनि बागिन सां मुक़ाबिलो कयूं। हज़रत उस्मान गनी फरमायो, ए अली छा तुंहिंजी मूंसां मुहब्बत आहे? जी हा साईं मुहब्बत आहे। फरमायो इन मुहब्बत जो तोखे वास्तो, इन मुहब्बत जो तोखे कसम आहे, जेकॾहिं तूं मूंसां मुहब्बत थो करे त महिरबानी करे घर में वेही रहो, इन्हनि सां मुक़ाबिलो न कयो। मां अहिड़ो खलीफ़ो नथो बणजण चाहियां जंहिंजे दौर में रसूलुल्लाह जे शहर में क़त्ल आम थे। मां ज़िबा थी सघां थो, टुकड़ा टुकड़ा थी सघां थो, लेकिन मां मुहम्मद जे मदीने में कंहिंजो खून नथो वारे। पंहिंजी अहिड़ो को शख्स आहे जेको पंहिंजी जान मदीने जे शहर जे अमान जे लाइ, अमुन जे लाइ हाज़िर। चई हू बि मुसलमान लेकिन मुनाफ़िक़, हो मुसलमान मां मुसलमान आहियां, कीअं उन्हनि जो खून वाया? हज़रत अली रज़ी अल्लाह तआला फरमायो, अमीरुल मोमिनीन इजाज़त ॾियो, फतवा तलब कयो सहाबनि खां। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला खे हज़रत अली वठी आयो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला आयो, जे अल्लाह जा नबी हाणे मां पैगंबर खां 5000 खां वधीक हदीसूं रवायत कयूं आहिनि। मूंखे पैगंबर जी सोहबत ऐं क़ुर्ब नसीब थियो आहे। मां पंहिंजे इल्म ऐं अमल जे इन बलबोते ते मां फतवा थो ॾियां
त अॼु हिन बागनि सां मुक़ाबिलो करणु तव्हांजे लाइ हलाल थी चुको आहे मुक़ाबिलो कयो हज़रत उस्मान गनी जवाब ॾिनो छा तूं इन ॻाल्हि खां ख़ुशि थींदे त मूंखे बि तूं क़त्ल कर ऐं सॼी उम्मत मुस्लिमा खे क़त्ल करे छॾे छा तूं इन ॻाल्हि में ख़ुशि थींदे चई साईं हरगिज़ ख़ुशि न थींदुसि तॾहिं चऊं त हिननि जो क़त्ल कंदे छा तो क़ुर जी आयत न पढ़ी आहे त हिकिड़े के क़त्ल करण सां पूरी रूए ज़मीन जे क़त्ल करण जो गुनाह मिलंदो आहे इन जे करे महिरबानी करे वापसि वञ हज़रत अबू हुरैरा पंहिंजो इरादो तब्दील करे छॾियो वरी आयो हज़रत मुगीरा बिन शोबा चई साईं महिरबानी करे मुक़ाबिलो कयो हज़रत उस्मान फरमायो वापसि वञो अॼु 10 ॾींहं गुज़री विया हज़रत उस्मान गनी वात ते पाणी न आंदो वात ते गिरो मानी जो न रखियो 10 ॾींहं गुज़री विया हज़रत उस्मान मस्जिद नबी में दाख़िल न थी सघियो बागन ऐलान कयो अॼु घर खां ॿाहिरि उस्मान गनी नथो निकिरी सघे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अॼु महसूर आहे घर में अंदर आहे पाणी पीअण जी इजाज़त कान्हे मानी खाइण जी इजाज़त कान्हे 10 ॾींहं गुज़रण खां बाद 12 ॾींहं गुज़री विया 15 ॾींहं गुज़री विया 17 ॾींहं गुज़री विया 17 ॾींहं हज़रत मुगीरा बिन शुअबा रज़ी अल्लाह ताला आया चयो ऐ अमीर अल मोमिनीन तव्हांजे साम्हूं 2 शर्त रखूं था बागी मुहासिरो पिया कनि बागी घरनि जे दरनि ते छितुनि ते मकाननि ते मथे छितुनि ते गिटनि में चौंकनि में बीठा ऐं चैलेंजूं था कनि इजाज़त ॾियो हिननि सां मुक़ाबिलो कयूं हज़रत मुगीरा बिन शुअबा चयो तव्हांजे साम्हूं 2 शर्त था रखूं या त तव्हां बिराए रास्त निकिरी पओ ऐं हिननि सां मुक़ाबिलो कयो पूरी उम्मत मुस्लिमा तव्हां सां गॾिजी जंग कंदी हिननि सां लेकिन हज़रत उस्मान फरमायो ॿियो शर्त ॿुधाए जी ॿियो शर्त ई आहे जो घर जे ॿाहिरि खां घर जे तव्हांजे हुन पासे खां भित जो टुकड़ो भञी रातो रात में तव्हांखे कढी मक्के में मोकिले था छॾियूं हज़रत उस्मान फरमायो 4 शर्त ॿुधाए जी 4 शर्त ही आहे अमीर मुआविया वटि शाम मुल्क में हलिया वञो उते बि तव्हांखे अमुन मिलंदो मक्के पाक में अमुन मिलंदो या बिराए रास्त तव्हां मुक़ाबिलो कयो हज़रत उस्मान फरमायो मुगीरा हाणे कन खोले मुंहिंजो जवाब ॿुध मां हिननि सां बिराए रास्त मुक़ाबिलो कयां मदीने जे शहर में कंहिंजो खून नथो वाहे सघां बाक़ी रही ॻाल्हि तूं हीअं थो चवे त मां मक्के में हलियो वञा ही मुंहिंजो क़त्ल न कंदा सो मुंहिंजे कननि में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान गूंजी रहियो आहे रिसालत माब इमाम इनक़िलाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिकिड़ो शख्स अहिड़ो हूंदो जेको मक्के में वेंदो फितने जो सबब थींदो ऐं पूरी रूए ज़मीन जो अध अज़ाब उन शख्स खे कयो वेंदो मां नथो चाहियां त उहो शख्स मां थियां इन जे करे मां मक्के वञण जे लाइ तयार न आहियां चई साईं अमीर मुआविया वटि मुल्क शाम हलिया वञो पाण फरमायो मुगीरा हिन ॾुखनि जी घड़ी में रसूलुल्लाह जो शहर नथो छॾे सघां मां पैगंबर जो बाड़ो नथो छॾे सघां मां जेकॾहिं क़त्ल थी वञा शहीद थी वञा त मुंहिंजे लाइ ही मंज़ूर आहे त मुंहिंजी शहादत मुहम्मद जे मदीने में हज़रत मुगीरा बिन शुअबा चयो साईं पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे आख़िरी फ़ैसिलो ॿुधायो पाण फरमाए मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो उहो हूंदो जेको अब्दुल्लाह बिन सलाम फ़ैसिलो करे अब्दुल्लाह बिन सलाम तौरेत जो आलिम आहे इंजील जो आलिम आहे ज़बूर जो आलिम आहे कुरान जो हाफ़िज़ आलिम आहे ऐं पैगंबर जे हथ ते हुन बैयत करे इस्लाम क़बूल कयो अॼु अब्दुल्लाह बिन सलाम घुरायो पोइ उहो उन खां मशवरो कंदुसि पोइ तव्हांखे जवाब ॾींदुसि हतल इम्कान आख़िरी फ़ैसिलो जंहिंमें हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हु खे वठी आया हज़रत उस्मान गनी फरमायो ऐ अब्दुल्लाह बिन सलाम ॾे ख़बर तुंहिंजो कहिड़ो मशवरो आहे हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम फरमायो साईं इन्हनि सां लड़ाई न कजो तव्हांजो दलील क़यामत जे ॾींहुं ज़्यादा मज़बूत थींदो इन जे करे तव्हां इन्हनि खे छॾे ॾियो हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा खां मशवरो तलब कयूं हज़रत अम्मा आयशा फरमायो ॿी त का ॻाल्हि मूंखे ख़बर न आहे लेकिन हिकिड़े दफ़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे फरमायो ए आयशा मुंहिंजे रिश्तेदार खे वठी आ मुंहिंजो साईं अबू बकर खे वठी अचां पाण फरमायो न चयो मुंहिंजो रिश्तेदार वठी आ मां जो हज़रत उमर खे वठी अचां पाण फरमायो न फरमायो मुंहिंजो रिश्तेदार वठी आ मां जो हज़रत अली खे वठी अचां पाण फरमायो न मां जो हज़रत उस्मान खे वठी अचां पाण फरमायो हाओ मुंहिंजे रिश्तेदार उस्मान गनी खे वठी अचो हज़रत उस्मान रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में हाज़िर थियो हज़रत उस्मान खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कननि खे वेझो करे फरमायो ए उस्मान कन वेझा कर जंहिंमें हज़रत उस्मान कन वेझो कयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हज़रत उस्मान खे कन में चयूं जो चेहरो ज़र्द बणिजी वियो हथनि में पेरनि में ॾकाणी वठी वई ऐं रोईंदा उतां ॿाहिरि निकिता
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हज़रत अम्मा आयशा फरमायो ते अल्लाह जा नबी तमान खे छा चयो तने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तमा हज़रत उस्मान खे चयो ते उस्मान आखिरी वक्त में तोखे अल्लाह खिलाफत जी कमीज पाराइंदो बागी चवंदा खिलाफत छॾे ॾे ऐं उस्मान जेकॾहिं तो बागिन जे चवण ते खिलाफत छॾे ॾिनी क़यामत जे ॾींहुं जन्नत छा पर जन्नत जी खुशबू हासिल करे न सघंदे तूं बणंदे मरी वञा लेकिन खिलाफत न लाइजा इन जे करे खिलाफत जी कमीज न लाइजा मां चवां मां इहो इहा ॻाल्हि मूंखे यादि आहे इन जे करे उस्मान जे लाइ बहितर ही आहे त खिलाफत जी कमीज न लाहे खिलाफत के हथनि मां न छॾे लेकिन खिलाफत ते साबित कदम रहे इंशाअल्लाह उन जो हामी नासिर अल्लाह तबारक बुखारी शरीफ तो पढ़ा तिरमिजी शरीफ मां भी पढ़ा निसाई शरीफ मां भी पढ़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अम्मा आयशा सिद्दीका के या गाल बुधाई हजरत अम्मा आयशा फरमायो हजरत उस्मान खां या गाल पूछो वाकई आए या न हजरत उस्मान गनी फरमायो वाकईतन या गाल आहे हाणे 20 ॾींहं ॿिया गुज़री विया 25 ॾींहं गुज़री विया 26 ॾींहं गुज़री विया 27 ॾींहं हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला उन खां बेताब पानी न पीतऊं 27 ॾींहं मानी न खाधऊं पानी न पीतऊं तू पंहिंजी दिल ते हथ रख रमज़ान शरीफ में सहरी जो तू घणो खाईंदो पीअंदो शाम जो असर नमाज खां पोइ कहिड़ी हालत हूंदी आहे पर उहो शख्स ॾिस जे 27 ॾींहं न मानी खाधी न पानी पीतो अज हजरत अली रज़ी अल्लाह ताला दरवाज़ो खड़कायो जे अमीरुल मोमिनीन भुख लगंदी आहे छा कंदा आहियो उन लगंदी आहे छा कंदा आहियो हजरत उस्मान गनी फरमायो अली भुख लगंदी आहे त कुरान पढ़ंदो आहियां उन लगंदी आहे नमाज पढ़ंदो आहियां जीअं जो कुरान पढ़ंदो आहियां त भुख ख़त्म थी वेंदी आहे नमाज पढ़ंदो आहियां त अल्लाह जी मदद सां उन ख़त्म ईमान ऐं रूहानी परवाज़ ॾिस हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला व्या 27 ॾींहं ते पंहिंजे घर जी दरी उन जे भरसां कन लॻाए जो ॾिसां त बाग़ी मुंहिंजे बारे में छा था चवनि अंदर कमरे जी दरी जे भरसां बीठा कन लॻायूं त बाग़ी चवनि पिया बस उस्मान खे क़त्ल करणो बस उस्मान खे क़त्ल करणो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जो चेहरो ज़र्द थियो ॿाहिरि निकिता कमरे मां ॿाहिरि निकिरी थले ते बीठा पंहिंजी घरवारी हज़रत नाइला रज़ी अल्लाह ताला अन्हा खे फरमायूं ही बाग़ी त मूंखे क़त्ल करण जे इरादे सां बीठा हे मूंखे क़त्ल कनि था 28 ॾींहं खां बाद 29 ॾींहं 30 ॾींहं पोइ 32 ॾींहं हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अध रात जो तहज्जुद जे टाइम मश्क पानी जी भरे ॾिठई त अमीरुल मोमिनीन उन खां बेताब हूंदो भुख खां बेताब भला पानी ते लिकी पहुचायां हज़रत अली मश्क पानी जी मथे ते खणी जंहिंमें वञनि पिया बागन ॾिठो त मश्क हज़रत अली जे मथे मुबारक ते आ परे खां सभिनी गॾिजी उनखे तीर हयां सॼी मश्क जो पानी हज़रत अली जे मथां वही वियो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला आयो हज़रत उस्मान जे दरवाज़े खे खड़काए ऐं पंहिंजी दिस्तार कारी दिस्तार मुबारक हज़रत अली जे मथे ते आ हज़रत अली उहा दिस्तार पटको मुबारक लाए हज़रत उस्मान जे घर में उछलायो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जी झोली में वो पटको करियो हज़रत अली फरमायो आऊं बेवस आहियां मां लाचार आहियां मां बेवस आहियां तव्हां इन्हनि सां लड़ाई करण जी इजाज़त नथा ॾियो ऐं मां इन्हनि सां कीअं मुक़ाबिलो कयां हज़रत उस्मान फरमायो अली ही अल्लाह ही मुंहिंजो मुआमिलो आहे तव्हां महिरबानी करे छॾे ॾियो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अॼु बि पाणी न पीतो अॼु बि मानी न खाधी 37 ॾींहं गुज़री विया 37 ॾींहं पंहिंजे घर जो उन खां बेताब थी करे मथे छित ते चढ़ी आया ऐलान कयो ओ बाग़ियो मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो ओ बाग़ियो मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो सभई बाग़ी जमा थी विया अॼु ॾिसो उस्मान गनी छा थो चए सभई बाग़ी गॾु थी विया चओ उस्मान ॿुधाए हज़रत उस्मान फरमायो छा तव्हां मूंखे कोन था सुञाणो मां केरु आहियां छा मां उहो उस्मान न आहियां जंहिंजे घर में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॿ न्याणियूं हुयूं छा मां उहो उस्मान न आहियां आरिफू मल्लम तारिफू ओ बाग़ियो मूंखे सुञाणो मां केरु आहियां सुञाणो जेको नथो सुञाणे उहो बि सुञाणे मां उहो उस्मान आहियां जंहिंखे रसूलुल्लाह ॿ न्याणियूं अता कयूं मां उहो उस्मान आहियां
जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 6 दफ़ा जन्नत जी बिशारत ॾिनी त उस्मान तू जन्नत में वेंदे, ऐं 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 उस्मान तू जन्नत में वेंदे। मां तव्हां खां ख़ैरात कोन थो पिना जेका बीरे रूमा जो मिठो खूह ख़रीद करे मूं वक़ुफ़ कयो हो, अॼु उन मां 2 क़तरा पाणी जी मूंखे पीअण जी इजाज़त छो नथा ॾियो। जेको मां ख़रीद प्लाट मदीने मस्जिद नबी जो ख़रीद करे मां तक़सीम कयो हो, मां मदीने जी मस्जिद नबी खे ॾिनो हो, अॼु मां उन में मूंखे अॼु मुंहिंजे ख़रीद कयल प्लाट में बरकातू नफ़िल नमाज़ पढ़ण छो नथा ॾियो। ओ बाग़ियो मूंखे सुञाणो, मां उहो उस्मान बिन अफ़ान आहियां जे पैगंबर जे लाइ सॼी ज़िंदगी सॼो माल लुटाए छॾियो। पैगंबर मूंखे जन्नत जूं बिशारतूं ॾिनियूं, पैगंबर मुंहिंजे हथनि खे चुमियूं ॾिनियूं। पैगंबर फरमायो त ऐ उस्मान मां तोखां हया इन जे करे कंदो आहियां जो तूं बि हया वारो आहीं, तुंहिंजे हया खे ॾिसी मां मुहम्मद हया कंदो आहियां, अर्श वारा फ़रिश्ता बि तोखां हया कंदा आहिनि। ऐं बाग़ियो तव्हां मूंखे सुञाणो, मां उहो उस्मान आहियां। बाग़नि चयो बिल्कुलु ठीकु आहे, पर उस्मान ख़िलाफ़त छॾे ॾे। हज़रत उस्मान फरमायो मूंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ख़िलाफ़त कतन न छॾजां, तव्हां चओ था ख़िलाफ़त छॾियो, हाणे तव्हांजी मञा या रसूलुल्लाह जी मञा? ख़ुदा जो कसम उस्मान तव्हांजे हज़ारे बाग़नि जी बग़ावत खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नुक्ते तां क़ुर्बान करे छॾींदो, तव्हांजी कतन कोन मञींदुसि। मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सच्ची दिलि सां ताबेदार। आज हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला छितता मायूस थी हेठ लई आया। हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जा 39 ॾींहं गुज़री विया, अॼु 40 जी रात आहे। हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला इशा नमाज पढ़ण खां बाद थोरो वरी आराम करे थोरो उथिया। तहज्जुद जो टेम आहे, पंहिंजी घरवारी हजरत नाइला खे उथारियो। पाण फरमायूं नाइला उथी, मुंहिंजी शहादत जो वक़्तु करीब अची चुको आहे, हुज़े कोसर ते हुन जो इंतज़ाम थी चुको आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे इंतज़ार में आहिनि। हज़रत नाइला फरमाए थी मुंहिंजूं रड़ियूं निकिरी वयूं, दाहूं ऐं कूकूं निकिरी वयूं। मुंहिंजो अमीरुल मोमिनीन दुश्मन तव्हांजो वार बि बिगाड़े न सघंदा, दुश्मन तव्हांखे कुझु कोन करे सघंदा। हज़रत उस्मान फरमायो वाकई कुझु कोन करे सघंदा, पर हाणे हाणे ख्वाब में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी आहे। साईं जन फरमायो उस्मान जेको 40 ॾींहंनि खां तो रोज़ो रखियो आहे, उन जी इफ्तारी जो वक़्तु करीब अची चुको आहे। होज़े कोसर ते ज़मज़म ऐं कोसर जा प्याला हथ में खणी मां तुंहिंजो इस्तक़बाल कयां। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला कुरान जी तिलावत में मसरूफ थी विया। फरमाया नाइला मुंहिंजा नवां कपड़ा कढ, नवां कपड़ा पातऊं, पाणी न हो, हथनि सां तयम्मुम मिट्टी सां तयम्मुम करे ऐं पोइ वरी तहज्जुद जी नमाज पढ़ियो, पोइ कुरान जी तिलावत में मसरूफ थी विया। अॼु फज्र नमाज पढ़ी वरी कुरान करीम जी तिलावत में मसरूफ थी विया। सुबुह जो जंहिंमें सिज उभरण सां तेज सिज उभरियो त ओॾी महिल हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जे दर ते बाग़ी आया ऐं बाग़नि अचण सां दर ते जीअं अचण जी कोशिश कई त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला 3 ॾींहं पहिरीं हज़रत हसन इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला खे दरवाज़े ते बिहारियो, वञो वञो मुंहिंजा बचड़ो, वञी पंहिंजे चाचे जे दरवाज़े ते उन जी हिफ़ाज़त जे लाइ पियो, मतां बाग़ी तव्हांजे चाचे खे शहीद न कनि। अॼु हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला इमाम हसन रज़ी अल्लाह ताला पंहिंजे चाचे हज़रत उस्मान गनी जे दरवाज़े तां ट्रेनिंग हासिल करे रहिया आहिनि त उन्यारो रही कुरान कीअं पढ़बो आहे, बुखारो रही कुरान कीअं पढ़बो आहे, बग़ावत में रही तहज्जुद कीअं पढ़बो आहे, 40 ॾींहं पाणी बंद रहे उन जे बावजूद कुरान कीअं पढ़बो आहे, शहादत समझनि पिया। अजे कने करबला जी रेगज़ार धरती ते हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्यारो रही करे कुरान पढ़ियो आहे त ख़ुदा जो कसम उस्मान गनी जे दरवाज़े ते अॼु इहो सबक़ सिखी रहियो। हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला दरवाज़े ते, हज़रत हसन दरवाज़े ते, ॿिन्ही जे हथनि में तलवारूं ऐं बाग़नि चयो अंदर ईंदासीं, बाग़नि चयो अंदर दाख़िल थींदासीं, लेकिन हज़रत इमाम हसन इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला मुज़ाहिमत कई, बग़ावत कई, वो अंदर दाख़िल न थी सघिया। वो घर जे पोएं पुठ खां फिरी आया ऐं दीवार टुपी अंदर दाख़िल थिया। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला कुरान जी तिलावत में मसरूफ हुआ। हिकिड़ो बाग़ी अॻिते आयो, अची हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जी ॾाढ़ी मुबारक मां पकड़ी
हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला बाहया बावकार जूदो सखा जा पेकर हज़रत उस्मान हया जी नज़रुनि सां उन में निहारियो त हू दुश्मन पाणी पाणी थी वियो हथ कढी पोइ ते हटियो हिकिड़ो ॿियो बागी आयो अमर बिन हमक उन बदमाश जो नालो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जे मथे ते लोह जी ज़ोरदार लठ आई हज़रत उस्मान गनी जे मथे मुबारक ज़ख्मी जे करे हज़रत उस्मान गनी जे मथे मां खून जा फुहारा जारी थी विया रत मुबारक जा कतरा कुरान करीम जी सुफ़ात के रंगीन करे विया कुरान करीम जा सभई सुफ़ा ॾाढा लाल थी विया हज़रत उस्मान बेहोश थी कुरान जे मथां किरी पियो हिकिड़ो बागी अॻिते आयो उन थुॾो हयो कुरान खे सिधो वञी कुरान हज़रत उस्मान जी छाती सां लॻो ऐं हज़रत उस्मान छाती कुरान सां लॻाई कुरान हज़रत उस्मान सां चंबड़ियो पियो आहे हेठां कुरान आहे मथां छाती हज़रत उस्मान जी आहे हज़रत उस्मान बेहोश थी किरी पियो आहे हिकिड़ो ॿियो बागी अॻिते आयो उनजे हथनि में खंजर हो ऐं उहो पैगंबर जे दोहरे दामाद पैगंबर जे रफ़ीक पैगंबर जे साथी पैगंबर जे न्याणे पैगंबर जे आशिक पैगंबर जे सहाबी पैगंबर जे खलीफे सालिस ज़ुलबैयतैन ज़ुलबिशारतैन सब जन्नतुल बकी जे मदफूनन जे साहिब सखिन जे बादशाह के हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला के छाती में बेवस करण जो इरादो कयो जीअं जो ज़ोरदार हई त हज़रत नाइला डोड़ंदी आई रड़ियूं करे हथ ॾेई छॾी चारई आंगरियूं कटजी ज़मीन ते किरी पयूं हज़रत नाइला रड़ कई आजो भरी हज़रत उस्मान के होश आयो होश में अचण साण हज़रत उस्मान जे अखियुनि मां पाणी वही आयो रड़ करे चई ऐ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे नामूस ते हमलो थी वियो तोखां सवा बचाइण वारो कोई कोन्हे तोखां सवा मुंहिंजी नामूस जी हिफ़ाज़त करण वारो कोई कोन्हे हज़रत उस्मान रज़ी अल्लाह तआला खे जीअं जो खंजर वरी हुन पेवस कयो छाती में हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला कुरान जे मथां किरी पिया ऐ उस्मान मां कुर्बान वञा तुंहिंजी शहादत तां तुंहिंजे हुस्न सदाकत तां तुंहिंजे हुस्न जमाल तां तुंहिंजे हुस्न किरदार तां तुंहिंजे सूई बरतरी तां तुंहिंजे मोहम्मद जे इश्क तां कुर्बान वञा क़यामत जी सुबुह जो जंहिं में शहीद अल्लाह जी दरबार में ईंदा कोई शहादत 14 सहाबा जी शहादत जी गवाही बदर जो मैदान ॾींदो हुनैन जो मैदान 19 शहीदनि जी गवाही ॾींदो बदर जो मैदान 14 शहीदनि जी गवाही ॾींदो ऐं 70 शहीदनि जी गवाही उहद जो मैदान ॾींदो लेकिन अल्लाह जी अदालत में शहीदनि जी गवाहनि जो वारो ईंदो त रब्बे काबा जो कसम अल्लाह जी अदालत में अल्लाह जो कुरान चवंदो ऐ मुंहिंजा अल्लाह मां पूरी कायनात जी उम्मत जी तिलावत जो भी गवाह आहियां मां उस्मान गनी जे खून जे कतरनि जी शहादत जो भी गवाह हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जी शहादत जो गवाह अल्लाह जो कुरान हूंदो ऐं जंहिंजी गवाही अल्लाह जो कुरान ॾे उन खां वधीक बि छा हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला शहीद थी किरी पिया कुरान जे मथां हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जा 24 कलाक ॿिया गुज़री विया ॿाहिरि ख़बर ई कोन पई त उस्मान शहीद थी वियो 24 कलाक गुज़री विया बागी घरनि जी छितुनि ते दरनि ते दरवाज़नि ते चौंकनि में घिटियुनि में बीठा मुहासिरो जारी आहे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला घर में मासूरन ऐं उते जान आफरीन जे हवाले कई कुरान जे मथां शहीद थी विया हज़रत नाइला फरमाए थी घर में कपड़ो तलाश कयम कोई कपड़ो नजर न आयो बागन सभई कपड़ा साड़े छॾिया पंहिंजे मथे तां गंदी लाए पोती लाए उन जा 2 हिस्सा कयम हिकिड़ो पंहिंजे मथे ते रखियम हिकिड़ो हज़रत उस्मान जे चेहरे ते विधम 24 कलाक गुज़रण खां बाद नौशहरे जा मुसलमान तवज्जो कर 24 कलाक गुज़रण खां बाद हिकिड़ो दरवाज़ो खुलियो दरवाज़े में अंदर हिकिड़ो शख्स आयो हज़रत नाइला फरमायो मां सोचो त थी सघे थो कोई गम गुसार हुजे को मुंहिंजो रिश्तेदार हुजे लेकिन छा ॾिसां वो बागी आयो हज़रत उस्मान जे चेहरे तां कपड़ो हटाए ज़ोरदार चमाट हणी कढी हज़रत उस्मान जी चमाट ॾिसी मां चयो हाय अल्लाह मां तुंहिंजी रज़ा ते राज़ी आहियां ऐ अल्लाह मां तुंहिंजे फैसलनि ते राज़ी आहियां लेकिन मदीने जो मज़लूम आहे कहिड़ो ज़ुल्म कहिड़ो हिन गुनाह कयो जंहिंजे बदले में हिन खे एॾी सज़ा पई ॾिनी वञे यादि रखो मुसलमानो लेकिन इहा सज़ा न आहे इहा शहादत अल्लाह पंहिंजे कुर्ब वारनि खे ॾींदो आहे लेकिन जंहिं ज़ुल्म कयो
उन जा सत्यानाश करे छॾींदो आहे, उन जा खानदान ऐं पीढ़ियूं तबाह करे छॾींदो आहे। यादि रखो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जा 24 कलाक ॿिया बि गुज़री विया, जंहिंमें टियों ॾींहुं गुज़रियो। हज़रत उम्मे हबीबा खे ख़बर पई त हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला 3 ॾींहनि खां शहीद थी घर में पिया आहिनि। हज़रत उम्मे हबीबा पैगंबर जी घरवारी आहे, हज़रत अमीर मुआविया जी सगी भेण आहे ऐं हज़रत उस्मान जी सगी सोट आहे। हज़रत उम्मे हबीबा रोईंदी मस्जिद नबी जे मुअज्जिन जे सीढ़ियुनि ते चढ़ी वई, ऐलान कई ओ बागियो अॼु तव्हां उस्मान जो जनाज़ो न खण ॾिनो, मां पैगंबर जी बेवा घरवारी मदीने जी बाज़ार में ईंदमि, पंहिंजे मथे तां पोती लाए रोईंदमि चिल्लाईंदमि ऐं आसमान तां तव्हां जे लाइ पत्थर वसंदा। ओ बागियो अॼु जेकॾहिं उस्मान जो जनाज़ो तव्हां न खण ॾिनो, उस्मान जो जनाज़ो न खण ॾिनो, अॼु तव्हां ते अल्लाह जो अज़ाब ईंदो। भाॻियुनि जो असां पहिरीं ऐलान कयो त केरु जनाज़ो तयार नथो करे सघे, को कफन तयार नथो करे सघे, को उस्मान जी कबर नथो तयार करे सघे, लेकिन उम्मे हबीबा तूं पैगंबर जी घरवारी आ, बस तूं 4 माण्हुनि खे वठी ऐं तूं उस्मान जो जनाज़ो खणी थी सघे। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला, हज़रत हसन रज़ी अल्लाह तआला, हज़रत तलहा रज़ी अल्लाह तआला ऐं उम्मे हबीबा रज़ी अल्लाह तआला अन्हा 4 ई जनाज़ो खणण जे लाइ जो आया। अॼु जीअं जो जनाज़ो खणण जे लाइ आया त मस्जिद नबी में सहाबनि जूं रड़ियूं निकिरी वयूं, घरनि में बेसाख्ता सहाबियाणियूं रोअण लॻियूं। हज़रत उस्मान गनी जो जनाज़ो मुबारक पंहिंजे मथनि ते कुलनि ते खणी करे जीअं ॿाहिरि निकिता त मदीने जे घिटियुनि में रड़ियूं पइजी वयूं, दाऊं ऐं कूकूं पइजी वयूं, नंढड़ा नंढड़ा ॿार बि उस्मान गनी जी शहादत ते रोअनि पिया। अॼु हज़रत अबू हुरैरा फरमायो, अॼु अहिड़ो ज़ुल्म थियो जो आसमान फाटी पवे हाथ हक हो, अॼु ज़मीन फाटी पवे हाथ हक हो, अॼु क़यामत बर्पा थी वञे हाथ हक हो, अॼु काइनात जो निज़ाम तब्दील थी वञे हाथ हक हो, अॼु काइनात जो नक्शो तब्दील थी वञे हाथ हक हो। हेॾो वॾो ज़ुल्म मदीने जे मज़लूम ते कयो वियो। हज़रत अबू हुरैरा फरमायो त जंहिंमें उहो जनाज़ो मदीने जी बाज़ार मां लंघे पियो, ऐं तुंहिंजो नौशहरे जा मुस्लमान तुंहिंजो जनाज़ो नौशहरे मां लंघे, माण्हू अजरकूं रखंदा आहिनि, माण्हू गुल हारींदा आहिनि, पर यादि रख उस्मान जो उहो मदीने जो उहो मज़लूम जनाज़ो हो जंहिंजे जनाज़े ते बाग़नि पत्थर आया। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जो जनाज़ो उतां गुज़री, जंहिंमें रोज़े मुबारक जे साम्हूं गुज़रियो, सब्र जा सभई बंद टुटी पिया, सहाबा किराम रड़ियूं करे रोअण लॻा, सहाबियाणियूं रड़ियूं करे रोअण लॻियूं। जंहिंमें काब बिन मालिक पंहिंजे मर्सीअ में लिखियो, तब काब बिन मालिक चवण लॻो, ए काब तोखे छा थी वियो जो तूं पंहिंजे मालिक जी वफ़ात, पीउ जे मालिक वफ़ात ते रोई थो, तूं उन जी वफ़ात ते छो नथो ॻोड़ा रही, और जंहिंजी वफ़ात ते पहाड़ुनि में ज़िलज़िलो आयो, और जंहिंजी शहादत में आसमान रुनू, और जंहिंजी शहादत ते ज़मीन रुनी, और जंहिंजी शहादत में समुंडनि पाणी उछलायो, और जंहिंजी शहादत ते जिन्न भी ज़ारो क़तार रुना, और जंहिंजी शहादत ते फरिश्ता रुना, और जंहिंजी शहादत ते खुदाई कहर नाज़िल थियो, तूं उन शहादत ते छो नथो रोई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जे साम्हूं हज़रत उस्मान जो जनाज़ो आंदो वियो त गैब खां आवाज़ आयो। हज़रत काब फरमायो, गैब खां आवाज़ आयो, ए रोज़े में सुम्हण वारा पैगंबर, ज़रा पंहिंजो चेहरो कबर मां खणी मथी खणी हिन मदीने जे मज़लूम ॾे निहार त सही, और जंहिं खे एॾो ज़िबह कयो वियो, मूंखे ॿुधाए त हिन खे कहिड़े जुर्म में, कहिड़े गुनाह में हिन खे शहीद कयो वियो, जंहिंजो कोई जुर्म न हो, जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जे मथां साबित कदम। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जे साम्हूं कबर मुबारक जे साम्हूं जनाज़ो आंदो वियो। अचानक जीअं जो कबर में जनाज़ो कबर जे साम्हूं रखियो वियो त रोज़े मां बि अस्सलामु अलैकुम या उस्मान जा आवाज़। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जो जनाज़ो उते हो ऐं जनाज़ो पढ़ियो, लेकिन हज़रत हाणे थोरो तवज्जो कर, हज़रत उस्मान खां बाद फौरन सहाबा किराम हज़रत अली रज़ी अल्लाह तआला जे हथ ते बैयत कई। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला ऐं हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला, अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला दिमश्क जी जामे मस्जिद में खतीब इमाम हुआ। दारुल खिलाफत साईं जन जी उते हुई, इमारत उते हुई। 60,000 माण्हुनि खे हज़रत अमीर मुआविया हज़रत उस्मान जो रत सां भरियल कुर्तो हथ में मथे खणी ॾेखारियो त ए दिमश्क जा मुसलमानो, हिते तव्हां त आराम सां वेठा आहियो, तव्हां जे अमीरुल मोमिनीन खे कीअं
शहीद कयो वियो आहे ही उन जो कुर्तो आहे ॾिसो हज़रत अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था मां ॾिठो त 60,000 अछनि ॾाढ़नि वारा पोड़ा ज़ारो क़तार रड़ियूं करे रोअण लॻा ऐं उथी बि ऐलान कयूं ऐ अमीर मुआविया तेस ताईं असां मानी न खाईंदासीं तेस ताईं असां पाणी न पीअंदासीं तेस ताईं असां नवां कपड़ा न पाईंदासीं जेस ताईं असां उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जो बदलो न वठंदासीं पलांद जेस ताईं न वठंदासीं तेस ताईं असां मथे ते कंगो न ॾींदासीं तेस ताईं असां सुरमू न पाईंदासीं तेस ताईं आराम जी निंड नथा सुम्ही सघूं जेस ताईं मदीने जे मज़लूम उस्मान गनी जो बदलो असां हाणे यो काफ़िलो हलियो मदीने थोड़ी ॻाल्हि समझण जी कोशिश कयो इहो मदीने में आयो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला खे हज़रत अमीर मुआविया फरमाए लश्कर मूंसां तैयार आहे ऐं इन्हनि बाग़नि जिन बि ज़ुल्म कयो उन्हनि खां अमीर मुआविया बदिलो वठो अब बदिलो वठणु खपे या न वठणु खपे तव्हां छा था चओ हेॾो ज़ुल्म थियो त उन्हनि खां बदिलो वठिजे या छॾे ॾिजे अलाए अधु ॻाल्हायो था अधु मां अधु चवंदा सम्झो अधु चवंदा कोन सम्झो पोइ मौलवी साहब जो जेकॾहिं अधु सम्झो था पोइ जेके सम्झी विया ॿियनि खे सम्झाए छॾो अब ॻाल्हि सम्झो पिया हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जो हेॾो क़त्ल आम शहादत थी त इन्हनि कातिलनि खां बदिलो वठणु खपे या न वठणु खपे हाणे हज़रत अमीर मुआविया चो बदिलो वठणु खपे हज़रत अली रज़ी अल्लाह ताला फरमायो अञा हालात दुरुस्त कोन्हनि फिलहाल बदिलो नथो वठी सघां हज़रत अली फरमाए फिलहाल बदिलो कोन वठंदुसि हज़रत उस्मान हज़रत अमीर मुआविया फरमाए बदिलो वठणु खपे जंहिंमें इहा सूरत हाल थी त हिननि जो थोड़ में पाण में जंहिंमें झगड़ो थियो तेज़ाइब थी तव्हां पुछंदा अमीर मुआविया हज़रत अली जो झगड़ो छाजो इहो ई मसलो ॿियो को मसलो कोन मसलो इहो त बदिलो वठणु खपे हज़रत अली फरमाए बदिलो न वठणु खपे पोइ पछाड़ी में वरी ॻाल्हि जो ठाह थियो पोइ पछाड़ी में ठाह थियो त उन में हज़रत अमीर मुआविया बिल्कुलु दुरुस्त हो हज़रत अली फरमायो त मुंहिंजो मूंखे ऐं तोखे मुनाफ़िक विढ़ाइनि पिया हेसि ताईं जो बुग़्ज़ हो त ही मुनाफ़िक पिया विढ़ाइनि लेकिन अल्हम्दुलिल्लाह असांखे ख़बर पई त इहे बाग़ी पिया असांखे पाण में विढ़ाइनि पर अॼु बि असां पाण में भाइ रहियूं सुभाणे बि असां भाइ रहंदासीं तॾहिं त चवंदा आहियूं अमीर मुआविया अली मुआविया भाई भाई अली मुआविया अली मुआविया अली मुआविया वो जेके कातिल हुआ उहे चवनि पिया भाई भाई कतन न पर उन्हें हज़रत अली ऐं हज़रत अमीर मुआविया जी फौज जो कल बि इहो नारो हो अॼु बि इहो नारो आहे त अली मुआविया अली मुआविया अली भाई कायनात में एॾो वॾो ज़ुल्म कॾहिं न थियो हूंदो जेको ज़ुल्म हज़रत उस्मान गनी जी शहादत अञा कुछ अहिड़ियूं ॻाल्हियूं न तव्हांखे ॿुधाए नथो सघां छो जो मुंहिंजो जिगर बर्दाश्त नथो करे त कीअं ॿुधाए हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक रज़ी अल्लाह ताला हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह जब उते पहुता काबतुल्लाह में जे हिकिड़ो माण्हू तवाफ करे दुआ पियो घुरे ते मुंहिंजा अल्लाह मूंखे माफ़ कर पर मूंखे ख़बर आहे तूं मूंखे माफ़ न कंदे वरी जे अल्लाह मूंखे माफ़ कर वरी मूंखे ख़बर आहे त मूंखे माफ़ न कंदे त हज़रत अब्दुल्लाह चयसि तूं कहिड़ी दुआ थो घुरी चई साईं आऊं उहो ई लानती आहियां जे हज़रत उस्मान के हथ में लोह जी लठ आई हुई अमर बिन हमक आया जंहिं ॾींहुं मां लठ आई आहे उन ॾींहुं खां वठी मुंहिंजी बांह पाठे वांगुरु सुकी वई आहे ऐं मुंहिंजी को फरियाद कोन थो करे ऐं उन बांह जे पाड़ में कीअं पइजी विया हज़रत अब्दुल्लाह फरमायो मां उनखे बददुआ ॾिनी शल ख़ुदा तोखे हमेशा लोड़ाए रखे हमेशा ख़ुदा गज़ब नाज़िल कंदो रहे जो मदीने जे मज़लूम ते तव्हां ज़ुल्म करे दुआ कयो अल्लाह ताला इन्हनि सचन सोणनि जी ताबेदारी नसीब फरमाए ओ दोस्त हज़रत उस्मान जामिउल कुरान 13 नंबर ते कातिबे वही आहे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जब वही नाज़िल थींदी त अल्लाह ताला जो नबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान खे हुक्म कंदा ऐं उस्मान हिन वही खे लिख पोइ हज़रत उस्मान पंहिंजे हथनि सां उहा वही लिखण फरमाई हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला कुरान शरीफ हथन सां लिखियो अब हिकड़े हथ सां कुरान लिखियो घणनि हथनि सां हिकड़े हथ सां कुरान शरीफ लिखियो त कुरान फरमायो फी सूफिम मुकर्रम मरफूअत मुतहर बिअयदी सफर किराम बरर
ऐं ॿी बाक़ी रहियो हिकिड़ो हथ मथां केरु चवे त हज़रत उस्मान जो हथ नऊज़ बिल्लाह खाइन हो हिकिड़े हथ तक क़ुरान लिखियो त इन हथ जी गवाही बिशारत अल्लाह जे क़ुरान में बाक़ी रहियो ॿियो हथ बैयत रिज़वान जे मौके ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन में हज़रत उस्मान जी शहादत ॿुधी पाण फरमायूं मां मुहम्मद पंहिंजी जान उस्मान जी शहादत जे लाइ ॾियण जे लाइ तयार हज़रत उस्मान जी ॻाल्हि ते मां मुहम्मद पंहिंजी जान ॾियण जे लाइ तयार आहियां केर के जान ॾियण जे लाइ तयार आहे उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जे लाइ 1400 सहाबा जान ॾियण जे लाइ तयार थी विया पाण फरमायूं वाइदो कयो मुंहिंजे हथ ते बैयत कयो मुंहिंजे हथ ते सभु बैयत करण आया सभई बैयतूं कंदा विया 1400 जो लश्कर बैयत करे वियो आख़िर में रिसालत इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॾिसो ही मां मुहम्मद जो हथ आहे ही उस्मान गनी जो हथ आहे उस्मान जे तरफ़ां मां मुहम्मद भी पंहिंजे हथ ते बैयत ॼण हिकिड़ो हथ क़ुरान जी गवाही में अल्लाह पाक कयो ऐं ॿियो हथ उस्मान गनी जो पैगंबर फरमाए इहो उस्मान जो हथ मुंहिंजो हथ आहे गोया हज़रत उस्मान जा ॿई हथ ऐं हिकिड़ो हथ क़ुरान पाक कयो ऐं हिकिड़ो हथ मुहम्मद मुस्तफ़ा पाक कयो ॼण हज़रत उस्मान जा ॿई हथ पाक ई पाक हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा महबूब सहाबी हुआ जो साईं एक दफे मजलिस में फरमायो वेठे वेठे पंहिंजी ॻाल्हि अध में कटे पाण फरमायूं ॾिसो साम्हूं दरवाज़े खां मस्जिद नबवी जे साम्हूं ॿ शख्स जन्नती गुज़रिया जेकॾहिं तव्हांखे जन्नती माण्हू जी ज़ियारत करणी आहे वञो इन शख्स जी ज़ियारत कयो हज़रत अली डोड़ंदो आयो हिकिड़ी त ज़िन्नू रैन बणिया ज़ुल हिजरतैन यानी हब्श खां हिजरत कयूं जंहिंमें हिजरत खां वापसि मोटिया हिकिड़ी हज़रत उस्मान जी घरवारी ही उनके मथे पंहिंजे मुंहं ते निकाब हो जो हज़रत उस्मान जे मुंहं ते निकाब हो हज़रत अली जोड़ियो ऐं वो निकाब जीअं जो मथे कई ॾिठई त उस्मान गनी आहे जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं शख्स खे ॾिसणो आहे त जन्नती शख्स ॾिसे उहो ॾिसे मां ॾिठो त उहो उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला कुरान भी तो चए फरमाया मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील कज़रइल अख़रज शतअहु फ़आज़रहु फ़स्तग़लज़ फ़स्तवा अला सूकी युजिबु ज़र्राअ लियग़ीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार वअदल्लाहुल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहात मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा पहिरीं नालो मुहम्मद जो आहे पोइ नालो फरमाए वल्लज़ीना माहू अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला दुआ कयो अल्लाह ताला इन्हनि सोहणनि जी सच्ची ताबेदारी नसीब फरमाए दुआ त अल्लाह ताला जेको कुझु चवरायो अमल जी तौफीक नसीब फरमाए व आखिर दावाना अनिल